वाइस चांसलर शहीद बेनज़ीर भुट्टो वेटनरी यूनिवर्सिटी ऑफ एनिमल एंड साइंसिस सकरण प्रोफेसर सैयद फारूक उल हसन पारां थैलेसीमिया जे ॿारनि लाइ सुभाणे 11 अक्टूबर बरोद अरबा यूनिवर्सिटीअ में हिकु रोज़ा ब्लड डोनेशन कैंप जो एहतमाम कयो आहे। इन सिलसिले में डॉक्टर हिदायतुल्ला सूमरे खे कैंप जो ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो आहे। होॾां थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह जे मैनेजर मुजीबुर रहमान ख़ासकेली यूनिवर्सिटी जे क्लासनि में वञी शागिर्दनि शागिर्दियाणियुनि खे रत अतियो करण बाबति तिबी फ़ाइदनि ऐं इंसानियत जी ख़िदमत जे हवाले सां आगाही ॾिनी। क्लासनि में लेक्चर दौरान थैलेसीमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी जो सेक्रेटरी इतलात काज़ी जावेद सनाई ऐं प्रोफेसर माजिद अली पिणु मौजूदु हुआ। होॾां डॉक्टर हिदायत अली सूमरो ॿुधायो त कैंप जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। इनशाअल्लाह बहितर मोट मिलंदी। जॾहिं त वाइस चांसलर डॉक्टर सैयद फारूक उल हसन पारां समूरनि स्टाफ ऐं शागिर्दनि खे रत अतियो करण जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि।